ओडी आयो जननी जेको डी पा मणी मथे अची थो एकड़े मथे आयो मुकामे जे हवाले थी विया ऐं बे पा मणी मथे उड़ी अचे वारो है जिन डी पा बे जे कुले मथे हूंदासीं ऐं पा मथे कुआरो पिल हूंदी पा मथे बण मिट्टी जा पिल हूंदा उन डी पंहिंजे अमले जी रब्बे दुल जलाल वल इकराम जे दरबार में ख़बर पवंदी जिननी रिश्तेदार अज़ीज़ नाराक मथे पंहिंजूं मददूं करण वारा सारा मण मिटी दा परियां तंहिं वारे ऐं वापसि ॾियण वरी वेंदा ॾेर मलाइका चईंदा मर रब्बो को तुंहिंजो रब केरु आहे मां दीन को तुंहिंजो दीन कहिड़ो आहे उन ॾींहुं अॻु खुलंदी ला अदरी मुंहिंजी मोहर दुनिया में लॻल हुई मूंखे काए ख़बर न आहे तूं त ॿिए जे जनाज़े खे बि खुला ॾिना ला इलाहा इल्लल्लाह मथे मूंखे कहिड़ी कर जेको मूं मथे ॾींहुं अचींदो अॼु मूं मथे ॾींहुं अची वियो रब्बे दुल जलाल वल इकराम चवंदो छॾे ॾियो हिनखे छॾे ॾियो मलाइको तात्कालिक पुॼो दोज़ख मथे ॿारियूं खोलियो लोक खोलियो दोज़ख जा लोक कीअं खुलंदा तंहिं मान ऐलान थींदो क़बर में अरे क़बर में अचण वारा हिन दुनिया जी ज़मीन मथे जेतिरा इंसान हुआ तंहिंमें अल्लाह जे दीन जो दुश्मन तूं में ऐं मुंहिंजी नज़र में पण तूं में अॼु नियार तो साम्हूं कहिड़ो मामिलो करियां थी पोइ अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो त क़बर जेका आहे एतिरी तंग थींदी एतिरी सवली थींदी सवरियूं पाता ॾियो वरी मां वरी सवर में निकिरी वञूं चीकूं कंदो धाऊं कंदो उन जो ॿारनि जे विच में सिवा जिन इंसान जे मरण जो सुणंदा इंसान जे करे सुणे त पंहिंजे मुर्दे खे दफ़न न कई इहा अज़ाब क़बर में इन खां बाद इन जो बुरो अमल जेको दुनिया में जंहिंखे छॾे न थिए उहो बुरो अमल अचींदो किन शिकिल में अचींदो जंहिंजूं न अखियूं हूंदियूं जंहिंजा न कन हूंदा जंहिंजो सुणे इन जी हथ में बुर्द हूंदो या वज़न या हथोड़ो हूंदो केतिरो हूंदो जेकॾहिं कंहिं वॾे जबल मथे रखियो वञे त रुबे रखण ताईं जबल सारो चूरो चूरो थी वञे अहिड़ो बुर्द हूंदो उन माण्हू जे सर मथे हणंदो जंहिं अलाह जी नाफ़रमानी दीन जी मुखालफ़त कई भले निमाज़ी तंहिंजो कीअं निमाज़ी भले वे तंहिंजो कीअं तंहिंजे बारे में पुठियां सुणाई आहे 5 मिंट निमाज़ी वे तंहिंजो कीअं निमाज़ जी परवाह न आहे रोज़ेदार रोज़े जी परवाह न आहे हज आहे त हज जी परवाह न आहे इहा हाजी हिते हुते कीअं हूंदो ख़बर में उते अमल जी ख़बर पवंदी जेतिरो हज पढ़े ते दीन जूं मुखालफ़तूं कए थी तूं निमाज़ पढ़े ते दीन जूं मुखालफ़तूं कए थी तो रोज़ा रखे ते पैगंबर जी हदीस खे पैर हेठां तो नफ़ो तो निहारे थी तो माण्हूअ खे दुनियादारी लाइ करे शरारतूं कए थी उहे शरारतूं जेको अब्दुल्लाह बिन उबी मुनाफ़िक़ फ़ौज जे मैदान में शरारत कयईं उहा शरारत दिनार जे मुक़ाम ते निमाज़ी माण्हूअ कई मूं पैगंबर जी ॻाल्हि कई ऐं बेनिमाज़ी न कुझु आहे नाफ़रमान न कुझु आहे तंहिं मान हज पढ़ण वारा निमाज़ी कुझु आहे त यार फाता बंदि करे छॾो त ठीकु फाता बंदि थी वेंदी अब्दुल्लाह में उबी मुनाफ़िक़ पैगंबर खे साथ ॾिने चए त मके वारे खे विढ़णो आहे जॾहिं औरत जे मैदान में वञी पोइ तैरजई त माण्हू मके में जाए पंहिंखे मारे विझंदो तैर सां दगाबाज़ी करे 300 माण्हू खे वापसि मारे वियो वरी पछम जे माण्हुनि खे दीन जी ॻाल्हि करिए माण्हू माठ करे न त दिलि में ख़ौफ़ पैदा थी वञे मथां हिन जी माण्हू ॻाल्हि मञे न वञे माण्हू मरे हिन जी ॻाल्हि पुछा न पवंदा रहे एतिरे दिलि में आग पैदा थिए जीअं अबू लाब जी दिलि में आग पैदा थी किन ॾींहुं जंहिं ॾींहुं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐलान कयो ला इलाहा इल्लल्लाह जो उन ॾींहुं हुनजे दिलि में आग पैदा थी त माण्हू हिनखे मञी विया त मुंहिंजी केरु खणंदो पहिरियों हुनजो त अलाह तोखे बर्बादु करे क़ुर चयो तबत यदा अबी लहब वतब मा अगना ऐं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फिक्र न कर बर्बादु करियां थो अबू लाब खे इन जे माल खे इन जे पुत्र खे इन जी घरवारीअ खे सीम जे अंदरि फाई कयां क़ुर खोले पढ़ो घरवारी काठियूं करण वई कहिड़ियूं काठियूं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कंडा बुआरण वई हुई कंडा बुआरे सांझ जे टाइम में जॾहिं ऊंदाओ थिए त मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घर वटां रखे काबतुल्ला सूदी भले ने पगे में कंडा लॻे सीम में वही रखो कंध में फाई अची उते मरी वई अबू लाब उते मोह क़बर नसीब न अथई पुत्र तेजा वफ़ादार में था पर दीन जी जर मुखालफ़त करें त पुत्र दुश्मन थिया मतो दुश्मन थियो न का मके जो ज़मीदार है रईस हो जंग में रखी विझी कुते वारी जे खड़े में सघे दमे पंदा पाणा सॻी ॾटाए छॾियो इहा हालत अबू लाब जी अथई दीन जी मुखालफ़त कई तौबा करो तौबा ने मोहम्मद जा को कलमो निकिरी वियो अहिड़ो दीन जे ख़िलाफ़ निकिरी तौबा करे लाइ दुनिया में न का मरी वेंदा क़यामत ॾींहुं निजात कीअं मिलंदी जीअं अब्दुल्लाह बिन उबी सलूल खे न मिली इस्तगफिर लहुम औ ला तस्तगफिर लहुम इन तस्तगफिर लहुम 70 मरतन फलन यगफिर अल्लाहु लहुम ऐं मुंहिंजा आका मुंहिंजो पेट आहे मुनाफ़िक़ अॼु मरी वियो कफन में पियो भलाई कने का हुन सां के कहिड़ी भलाई कई आहे क्या माफ़ कर मान अलाह खे माफ़ करी क्या माफ़ करी आहे एतिरो न पर जिन शइ खे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हथ लॻी वञे उनखे आॻे न खाए मुंहिंजो जोबो उतारे ॾियां थो कफन हिनखे मुंहिंजे जोबे ॾियां मान अज़ाब बची वञे
मुझे खमीस उतारे पैरा तो दुश्मन के आए को अड़ो हमें दुश्मन के माफ करे अड़ो आए को पर दुश्मन के माफ कहे तो ना खमीस उतारे उनके पैरा कफन ने मुनाफिके जे सरदार के वो आयो उन मते जनाजे जी नमाज पढ़ना तेरे इनकार कहे उन मोमिन इनकार कहे किन मोमिन जेको क़यामत जी दी अदल जी कुर्सी ते बिठल उमर बिन खत्ताब उन इनकार कहे मुंहिंजा आका मुनाफिक जी जनाजे जी नमाज ना पढ़नी मुझे आका जो उमर मुझे पढ़नी है पैगंबर जो मुझे पढ़नी है तो उमर रीस न कहें ये मुझे आका है इमाम है ई जे पढ़े तो अल्लाह जी पैगंबर इनकार न करी तो मुझी गाल न मनी से हाँ बगावत करी बगावत उन्हीं में नबी उनकी जन्नत खपी थी ये बगावत हिते है ये मारू गाल न मनी तंहिं शरारत चालू ज रखनी बंद न करनी मोमिन में फर्क न थिए कुटुंबो करे तंहिं में मोमिन में फर्क न थिए माण्हूअ जा धंधा फिटाए विझे तंहिं में हिन में मोमिन में फर्क न थिए भले करे माण्हूअ जा गीजर सन फिटाए विझे तपण इन जी मोमिनी में फर्क न थिए आओ मुसलमान या अरे इस्लाम अल्लाह जो दीन ता ॾुखियो है इस्लाम ता चए थो फरी वारे नु जेकर ये रजा जे बिगर दीवारों पी के और हवा जो रुकजी वई जन्नत तो वध आराम थी वेंदी इस्लाम ही है अरे इस्लाम चए थो फ्रूट गिनिया में ए घरे पिणे बचे के ॾिनी पाड़े तरी मिस्कीन ई खड़ू जे दिए तो लगे मां दी छो जे न दिए तो फ्रूट जो खड़ू बार न सगाए छो उन्हें बच्चे की नजर पुजी वई न मथे ए दिल के सदमो पुगो तो जन्नत में की न वेने ई पिंड पेट भरियो करे पियो शरारतूं करे पियो मिस्कीन मरे पिया बीमार जी फरी में पुछा न आई हर साल पुछे तो अॼु तो वञा उमरे ते तो वञा मिस्कीन बीमार पियो तेजी मदद नथो करे भला हज अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम केतिरा कहे आके अल्लाह दे त पहिरीं मिस्कीन जी मदद करो या अल्लाह हुकुम कहे दीन जी मुखालफ़त करो था रब्बे अल जलाल वरे केड़ा पुछंदो 5 सुवाल पुछंदो मौसर जे मैदान में हाणे ॻाल्हि टुकी गई त वधारे थी वेंदी अब्दुल्लाह बिन उबई मुनाफ़िक़ हो पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नमाज पढ़ियो हज़रत उमर ना कई अल्लाह जो पैगंबर नमाज पढ़ियो नमाज पढ़ी लाते अल्लाह जे जल शानो के गहरी थी आसमान जे रब के गहरी था हुई ऐं मोकिले जिब्रील अमीन के त विन चओ मुंहिंजे नबीअ के इस्तगफिर लहुम औ ला तस्तगफिर लहुम इन तस्तगफिर लहुम 70 मरतन फलन यगफिर अल्लाहु लहुम ज़ालिका बिअन्नहुम कफरू बिल्लाह व रसूलिही वल्लाहु ला यहदिल कौमल फासिकीन अरे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तू नबी है फैसलो उमर जो मुझे मंजूर है मुनाफिक जे कंहिं जनाज़े में शरीक न थी जो ऐं मुंहिंजा आका कंहिंजो रब्बे अल जलाल वल इकराम चए त तो नमाज जो इरादो करे त्यार मुंहिंजो नबी इरादो मूं तरक न कयो मुंहिंजो भले पढ़ी लाए पोइ मलाइके खे हलाई आहे जब तो पढ़ी लाते केतिरो नमाज़ पढ़े हिकिड़ी पढ़ियो इहे न हाणे पढ़ बे फिरा 70 नमाज़ पढ़ तो रब हिन खे माफ़ कीन करींदो तूं झगो पहिराए न अञा चादर हेठि उतारे हिन खे पहिराए तो रब हिन खे माफ़ करे वारो आई मुनाफ़िक़ निमर जो दीन जे अंदरि न मुखालफ़त कयईं ऐं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अॼु वॾा मग़फ़िरत न घुरिजा आओ माफ़ कीन कंदोसि हिन खे पाखे माफ़ करे रब यार बाजारो है माफ़ करे छॾियो बाजारो पूरो पठ में बनी वारे ना बाजारो है नूह ला बाजारो न हो जै 950 वर दीन ला करे मेहनत कई हड्डियूं जंहिंजूं ख़त्म थी वयूं हड्डियूं जंहिंजूं जुड़ी वयूं इन आलम जे अंदरि पुत्र अखियां अॻियां ॿुधो रब जे दरवाज़े खे खुटकाइनि मुंहिंजा पालणहार अल्लाह मुंहिंजो पुत्र ॿुधे थो चई त मुंहिंजी दुआ सुण इनखे त महिरबानी कर बचाए हिकिड़ो सुवाल कए ॿियो सुवाल कए जॾहिं ॿियो सुवाल कए त जिब्रील अमीन खे मोकिले त मुंहिंजे बाने तात्कालिक कुझु मथां टे सुवाल करे मूं पुत्र जो वञी चएसि के टियों सुवाल न कजो जे टियों कए त ताजे नमूने तो उतारे लाईंदो माफ़ कीन कंदोसि पैगंबर के धमकी ॾेई छॾे रब्बे जलाल वल इकराम 950 नूह अल्लाह जे ख़ौफ़ में रुअण वारो नूह जो मतिलबु अल्लाह जे ख़ौफ़ में ॾींहं राति रुअण वारो तंहिंखे धमकी ॾिने त माफ़ कीन कंदो 3 दफ़ा सुवाल न कजो जे सुवाल कए त ताजे नमूने तो उतारे लाईंदोसि या तूं नबीअ को की न हुने त्यार झोली फैलाए कहिड़ा फैलाए अल्लाह जे दरबार में पैगर जो झोली फैलाई त वैला तगफिरली वतरहमनी ऐं मुंहिंजा पालणहार अल्लाह भोलियोसि मुंहिंजी मग़फ़िरत कर मुंहिंजी हालत रोम कर इब्राहिम के माफ़ न करें जो पंहिंजो घर बादशाह जो छॾे हलियो वियो तंहिं चयो त मुंहिंजा पीउ जे नथो वञे ला ताबुद शैतान न शैतान कान लिर्रहमान असिया ऐं मुंहिंजा पीउ तूं शैतान जो संगति न थी ऐं नथो वञ तूं मूंखे मञ ऐं तेज त बर्बाद थी वञे चे कॾहिं की न मञुसि इब्राहिम तुंहिंजी ॻाल्हि खे हेॾियूं मिल्क तूं छॾे ॾियां हीअ ज़मीन छॾे ॾियां हीअ हुकूमत छॾे ॾियां ऐं तुंहिंजी ॻाल्हि मञां हिकिड़े ॼणे जी तॾहिं ॼण मुंहिंजा पीउ अल्लाह जे दरबार में दुआ घुरंदुसि तोला मग़फ़िरत जी दुआ घुरंदुसि रब्बे जलाल वल इकराम जो इब्राहिम न घुरिजो तुंहिंजी पीउ जक में दुआ न का माफ़ कीन कंदोसि तूं मुंहिंजो दोस्त ई आहे आओ तुंहिंजी ॻाल्हि क़बूल कीन कंदो ना फरमानी हक़ में दुआ न घुरिजो
मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अबू तालिब सारी जिंदगी मदद कए। अरे उनचाने मदद कए जिनचाने 8 वरे जो हो तेर दारी अब्दुल मुतलिब वफ़ात कई तर पंहिंजे पुत्र खे घुराए ॻाल्हि लम्ही थी वेंदी जो तकड़ वॾी करे थो तहिड़ा करे ई बयान करे पूरो करियां थो। अबू तालिब उन टाणे ख़िदमत कए जॾहिं अब्दुल मुतलिब वफ़ात कई तेर पंहिंजे पुत्र खे घुराए सकरात में त मुंहिंजा पुत्र हिन बचे जी भला केरु निगाहबानी करियो तॾहिं अपन अब्बास आयो तंहिं चयो त ऐं मुंहिंजा पेर आओ हिन जी ख़िदमत करींदो त कॾहिं न तुंहिंजी घरवारी जेको सख़्त दिल मुंहिंजे हिन बचे खे जेकर झड़कियूं ॾे त मूं वटि फैन न थिए एतिरे ॿियो को माण्हू तयारु थिए अमी हमज़ा चयो त ख़िदमत करींदो त न तूं शिकार मथे वेंदो रहे हीउ मुंहिंजो बचो जेको आहे सुम्हाई आऊं भेरो हिनखे कोठी आऊं भेरो हिनखे मोहबत ॾियां इन जो पे यतीमी जी हालत में नंढड़ो तनी मरी वियो जनम ॾियण खां अॻियां हिन जी माउ जेका आहे 6 वरे जो उते वफ़ात करे वई रस्ते में मदीने मके जे विच में वफ़ात करे वई ओमी अहमद आंगर में पकड़े करे मुंहिंजे मुंह ते सलाम वारा मुंहिंजे आंगर में ॾिने अञा ॿियो को माण्हू तयारु थी ऐं अबू तालिब चयो त ऐं मुंहिंजा पेर जा ख़िदमत करींदुसि। पोइ अबू तालिब पिणु भेरो सुम्हारे पोइ सफ़र मथे कोठे वियो पोइ हर तरह जूं मददूं कए पर उहो ज़मानो आयो जॾहिं मके में लिलायत जो नारो बुलंद कए सादिकुल अमीर जो लक़ब जॾहिं मिलियो ला इलाहा इल्लल्लाह जो जॾहिं बोल भाला कए त मके जा माण्हू दुश्मन थी पिया इन आलम जे अंदरि जॾहिं सारियूं कोशिशूं कयो न पुॻा ત્યારે अबू तालिब खे वञी चयो त भातिरीअ खे सम्झाए करे अबू तालिब घुरायो चए त मुंहिंजा भातिरिया सारी ज़िंदगी मूं तुंहिंजी मदद कई आहे पर अॼु मके जा रईस आया ऐं तंग थी पियो आहे हाणे सारो मको हिकिड़े पासे ऐं मुंहिंजा बचड़ा तूं जेको ईअं हिकिड़ी ॻाल्हि मथे ईअं ऐं हीअ चए ईअं था जे हिन असांखे तंग करे छॾे जेतिरे मुंहिंजा पुत्र उहो मकान मारे विझे तर चए त मुंहिंजा काका बसि जेकी तो ख़िदमत कई इन जो अलाह तोखे बदिलो ॾे ऐं ॾिसां थो जे अॼु तूं मके वारी जे ॻाल्हि में अची वई ऐं मुंहिंजा काका सुणी लाइ इन मके वारे खे चई रहे इन आगेवाने खे इन रईसे खे इन ज़िमीदार खे इन चौॾे कबीले जे माण्हुनि खे चई रहे जे हिकिड़े हथ मथे मुंहिंजी में चंद्र लाहियो ॿिए मथे सिज रखो जेका ॻाल्हि बयानु करियां थो कीन हटंदो हाणे मुंहिंजा अबू तालिब काका 14 वॻे उहे ई मके जा अॻेवान ऐं 15 सुबुह उन भेरो थी वञा हक़ जी ॻाल्हि कॾहिं पढ़ी न छॾींदो। अबू तालिब चयो त पुत्र मुंहिंजा इहा ॻाल्हि आहे त हा हक़ मथे इहा कॾहिं छॾे वारो न चए त हा वञी तबलीग कर तुंहिंजो वार को विंगो करे वारो न चए तुंहिंजो वार विंगो कयो त हुनजी ख़बर मुंहिंजी तलवार गिनंदी कंहिंजो अबू तालिब चयो जे तुंहिंजो वार विंगो कयो तंहिंजी ख़बर मुंहिंजी तलवार गिनंदी पर अॼु अबू तालिब मथे जॾहिं मौत आयो तॾहिं चए त मुंहिंजा काका सारी ज़िंदगी इस्लाम जी मदद कई आहे पर अॼु आउं ॾिसां पियो मुंहिंजी अखी ने जानम में वञे पियो पर आउं मुंहिंजे रबड़ तो जे बारे में सिफारिश करे नथो सघां कीअं अलाह खे माफ़ करींदो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अलाह पाक न रखे अबू तालिब जे बारे में इब्राहिम जी न रखे आज़र जे बारे में नूह जी न रखे पंहिंजे पुत्र जे बारे में लूत जी न रखे पंहिंजी घरवारी जे बारे में बाक़ी अल्लाह खे माफ़ करे छॾियो। अल्लाह वटि मुंहिंजी दुआ आहे अल्लाह ताला जियारे ताईं इस्लाम ते ऐं मारे तरफ़ां जो ख़ात्मो ईमान मथे फरमाए ऐं रब ज़ुल जलाल इकराम तो असांखे सही सम्झ अता फरमा असां वटि ग़लतियूं गुनाह छा आहिनि अल्लाह उनखे दरगुज़र फरमा अल्लाह तो हिन इलाइक़े खे अल्लाह तुंहिंजी हिफ़ाज़त में गिनी लाइ ऐं मुंहिंजा परवरदिगार आलम हिन इलाइक़े जे मर्द ऐं औरत मिणी खे तूं दरगुज़र माफ़ कर रब करीब तूं असांजी हिन क़ौम खे हिदायत फरमा अल्लाह तो उनखे सही वाट ॾेखार ऐं परवरदिगार आलम ये भुलियल क़ौम है अल्लाह ने भुलियल क़ौम खे तूं हिदायत फरमा रब ज़ुल जलाल वल इकराम असांखे दीन जा मुखालिफ़ न ऐं रब करीम तो असांखे दीन जी वफ़ादारी करण जी तौफ़ीक़ अता फरमा रब करीम क़ौम जा हमदर्द बना अल्लाह असांजी जमात खे तूं कामयाब फरमा रब करीम हक़ ते सुणण जी हक़ मथे अमल करण जी असांखे तौफ़ीक़ अता फरमा ऐं रब करीम क़यामत जी रुसवाई ज़िल्लत कना सारे आलम इस्लाम के सारे मुसलमान के अल्लाह तो हिफाज़त में रख ऐं अल्लाह तो असांजो अमाल नामो ख़बर हथ में अता फरमा रब करीम हिन इलाइक़े जे अंदरि जेको ज़िम्मेवार इंसान आई जेको सम्झ वारा इंसान आई जेको दौलतमंद इंसान आई जंहिंखे आगेवानी तो ॾेई छॾिए मुंहिंजा पालनहार अल्लाह तो उन खे हिदायत फरमा उन खे मस्जिद में अचण जी तौफ़ीक़ अता फरमा रब करीम उन दिलि जे अंदरि जेको असुर जूं बीमारियूं आहिनि उन खे अल्लाह तो दूर फरमा ऐं रब करीम आगेवान इमाम ई जेकॾहिं बिगड़ियो त सारी क़ौम बिगड़ी वेंदी मुंहिंजा परवरदिगार आलम असांजे इमाम खे असांजे आगेवान खे हिदायत फरमा उन खां पुठियां लाइ क़ौम खे हिदायत फरमा क़ौम जे बचे खे हिदायत फरमा क़ौम जी औरत खे हिदायत फरमा क़ौम जे रहनुमाए खे हिदायत फरमा अल्लाह असांजे मुल्क जे अंदरि इस्लामी बगीचा फरमा ऐं अल्लाह असांखे हक़ हलाल जूं दौलतूं नसीब फरमा रब करीम असांजा रिश्तेदार अज़ीज़ मरी विया आहिनि अल्लाह उन ख़ता क़सूर खे तूं दरगुज़र फरमा रब करीम यारी ते इस्लाम ते माई दर ख़ात्म ईमान ते फरमा अल्लाह असांजे माइट खे तूं माफ़ फरमा ऐं अल्लाह जेकी बीमार आई तंहिंखे शिफ़ा अता फरमा अजबर सिविल हॉस्पिटल जे अंदरि पंहिंजे हिन इलाइक़े जा केतिरा माण्हू दाख़िल आई उन जॻह में दुआ करूं जे अल्लाह उन खे उन खाटले मथां वापसि पंहिंजे घरे अल्लाह आहे